हिकिड़ा थींदा आहिनि कुल गुरु, हिकिड़ा थींदा आहिनि धर्म गुरु, ऐं हिकिड़ा थींदा आहिनि सतगुरु। सतगुरुअ जो ज्ञान आहे जीअं गुरु नानक सतगुरु, कबीर सतगुरु, रविदास सतगुरु, सदनो सैनो या जगजीवन या बुले शाह या ए पलटू या चरणदास या सहजो दया चाहे राबिया, इन्हनि जो ज्ञान सतगुरुनि जो ज्ञान। ऐं धर्म गुरु नियम, हीअं कर, विर्त रखजांइ, हे कजांइ, नियम। ऐं सतगुरु कोई नियम न ॾींदो आहे, चवंदो आहे बसि होश सां हल। कोई ईअं न चवंदे हे न खा, हे न खा, इहो धर्म गुरु चवंदे दारू न पी, पान न खा, बीड़ी न छिक, सिगरेट न छिक। हाणे भॻवान खे चइजांइ मां सिगरेट न छिकियो आहे, स्वर्ग में मोकिली थी, कुझु न थींदी। सिगरेट न छिकियो त छा वॾो कुझु थी वञे छा? या गुटको न खाओ या हे न खा, इहे नियम गुरु न ॾींदो आहे। गुरु सिर्फ़ु होश ॾींदो आहे, होश। होश सां तूं भले सिगरेट पी, अगरि होश हूंदी तूं सिगरेट पी ॾेखार। बेहोशी में माण्हू सिगरेट, दारू, गुटका, एक साधे सब सदे, सब साधे सब जाए, एक साधे होश। अगरि होश तुंहिंजे अंदर में हुजे, थी गुज़रियो आहे हिकिड़े सतगुरुअ, हिकिड़े चोर खे कीअं पंहिंजे घर वठी आयो आहे। हिकिड़ी राणीअ, राजा जी राणीअ भिक्षा पात्र सोनो ॾिनईसि सतगुरुअ खे, चई तव्हां हिन में खाईंदा कयो, ॾाढो क़ीमती हो। चोर ॾिठईं, अरे वाह, इहो मूंखे मिली वञे, मुंहिंजो जीवन ठही वञे। हाणे कीअं हिन खां खसियां? सतगुरुअ खे ॾिनई, सतगुरु पंहिंजो बेपरवाह हलियो, चोर पहुतो। चोर पहुतो ऐं गुरु अॻितो। गुरु पंहिंजे आनंद सां अचे पियो, रहंदो शमशान घाट ॾे। गुरु वियो शमशान घाट में, उते हिकिड़ो कमरो ओॾे अंदरि वियो। चोर ॿाहिरि वेही रहियो, भाई गुरुअ खे निंड अचे त मां इहो भिक्षा पात्र खणा। थोरी देरि खां पोइ दरिए खां भिक्षा पात्र ॿाहिरि फेंकियईं। ये चोर वाइड़ो थी, चयो ये भिक्षा पात्र पंहिंजो पाण फेंके छॾे। मां चवां निंड अचेसि त खणा। चोरी अंदरि हली आयो, गुरुअ जे चरणनि ते किरियुसि, जो मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। मां होॾां खां वठी तव्हांजे पहुतो आहियां ऐं तव्हां पंहिंजो पाण फिटी क़ीमती सोन जो भिक्षा पात्र अलाए केॾो थींदो, तव्हांखे ख़बर बि कान्हे। गुरुअ चयो मूंखे ख़बर आहे। ख़बर अथव तव्हांखे? ख़बर अथव? चई हा। पोइ फिटी छो कयो आहे? चई फिटी इन करे कजो तोखे अंदरि अचाइणो, इन करे फिटी कयो। अड़े चोर चए त भेण महापुरुष आहे। चई मां बि खोड़ संत ॾिठा आहिनि साईं, तव्हां जहिड़ो संत न ॾिठो आहे। मां सुधरण जे लाइ संतनि खां ज्ञान वरितो आहे। उहे सभु चवंदा आहिनि चोरी छॾ, पान छॾ, बीड़ी छॾ, दारू छॾ, जुआ छॾ, सॻु छॾ, हे छॾ, मूंखां छुटंदो ई कान्हे। हाणे त मूंखे लॻे थो तव्हां मां ई मुंहिंजो कल्याण थींदो। अचे चरणनि ते किरी पयसि, चई हाणे तव्हां मूंखे कोई उपदेश ॾियो, आदेश कयो, मां छा कयां? गुरुअ चयईंसि कुझु बि न कर। चई चोरी कयां? चई हा कर। चोरी कयां? चई हा कर। चई कंहिं गुरुअ न चयो आहे सिगरेट छॾ, दारू छॾ, तमाकू छॾ, हे छॾ, हे छॾ, कंहिं न चयो आहे। तव्हां चओ था चोरी बि कर। चई कर वञ। चई बाक़ी छा कयां? बसि मुंहिंजो हिकिड़ो ई सिर्फ़ु अखर थी, तूं जेको बि कर होश सां कर। तूं चोरी कर, दारू पी, कुझु बि कर, पर होश न मतिलबु थिए। होश सधियल हूंदे तूं कर भले चोरी। चई बसि एतिरो ई। चई बसि
एक साधे सब सधे, सब साधे सब चाहे। जेको भी तव्हां ग़लति कयो था निंड में था, होश कान, चाहे ॻाल्हाइण जो हुजे, चाहे कुझु बि हुजे, बेहोश, क्रोध तो अची वञे बेहोश। पोइ चवंदा मुंहिंजे हूंदे किरो तूं हुए ई कान, होश कान ई को, तॾहिं क्रोध थो करे, तॾहिं तूं ॻाल्हि थो कढी, तूं आहीं ई कान, तुंहिंजे हूंदे कीअं तूं आहीं ई कान, बेहोशीअ में तूं सभु थो करी पियो, ग़लति कम बेहोशीअ में थो करी। अगरि होश हुजे त कुझु सभिनी खे ॿुधण में अचे थो, आख़िरी वारा अचे थो, चएसि तूं बेहोशीअ में तूं इहो सभु कर, तूं सिर्फ़ु होश रख, मां हे छा थो कयां। बिल्कुलु मूंखे ईअं कंहिं न चयो आहे, तव्हां पहिरियां आहियो जेके तव्हां चओ था सभु कर, हाणे होश। चई बेटा मुंहिंजी आशीर्वाद थी, बाक़ी तूं कर जेको बि करिणो अथई, सिर्फ़ु होश में कर। हे जेॾीमहिल घर ई वियो, सिगरेट ईअं ॿारे करे होश सां सिके पियो, हिनखे लॻे पियो हे छा थो कयां, दूंहों अंदरि दूंहों ॿाहिरि, मिले छा थो मूंखे, दूंहों अंदरि थो कयां, होश सां ईअं थोरो सिके पियो, हिनखे चरियाप पई लॻे, चई कयां छा तूं, मां सिगरेट फिटी करे छॾी, दारू पीअण वेठो, जंहिंमहिल ढुक पीए पियो, ॾिठईं होश सां पी करे अहिड़ो कौड़ो जहर, होश सां पीए पियो, ख़बर पई पएसि मां पीआं छा थो, न पीतई। चोरी करणु वियो, चोरी अंदरि घुसियो आहे, तिजोरी बि खोली अथई, खोले करे जेॾीमहिल ॻह कढे पियो, होश आयसि, गुरूअ जो अखर यादि आयसि, मां छा थो कयां, हीउ छा थो कयां पियो, बिल्कुलु सामान निकितल अंदरि रखे घर आयो, घर अची करे हिनखे अंदरि में ॾिठईं शांती अचेसि पई, वियो अची वेठा आहे त गुरू त कमाल जो आहे, वञी करे पेरनि ते किरी पियो, साईं अहिड़ी शइ ॾिनी अथव, अहिड़ी शइ ॾिनी अथव, बरोबरु होश हुजे तो कुझु बि ग़लति न करे सघंदो। बेहोशी आहे, बेहोशी याने सोच वीचार कान्हे, मतिलबु अंदरि में असांखे होश कान्हे, तूं बेहोशीअ में त करीं थो सभु, तूं करे तूं सोचे ॾिस, जेको बि ग़लति कमु कयो अथई होश अथई, होश हुजे त ईअं ॻाल्हाईंदे, गार कढंदे, गंदो ॻाल्हाईंदे, बेहोशी, क्रोध थो अची वञे, बेहोशी। एक साधे सब सधे, बाक़ी तूं दारू न पी ऐं गुटको न खा ऐं सिगरेट न छिक, घणनि खे तूं साधी अथई। एक साधे सब सधे, सभु साधे सभु जाए, सभिनी खे साधींदे सभु हली वेंदे, वरी पोइ कंदे, हिकु होश सधिजी वञे त घणो कुझु जीवन में फ़र्क़ु पइजी वञे। त हे गुरू जेके आहिनि, जेके सतगुरू आहिनि, सतगुरू इहो न चवंदे तूं तीवणो न खा, बीड़ी न छिके, हे न, अरे इहे छा कोई न छॾण था चाहिया, ऐं तव्हां सोचो था त इहो छॾींदा त स्वर्ग में वेंदासीं, कुझु न थींदो थी। हिकारी उहो जटिल, हे हिटलर हूंदो जर्मन में, सुबुह जो 5 बजे उथंदो, बीड़ी सिगरेट दारू सुपारी पान कुझु बि न, हेॾो खूंखार, 1 करोड़ माण्हू मारे, ऐं सुबुह जो 5 बजे उथंदो। घणा माण्हू सुबुह जो उथंदा आहिनि 3 बजे, वेंदा आहिनि काॾे, पोइ वरी अकड़ ॾिसनि, मां वेंदो आहियां सुबुह जो, ॿियनि खे ॾिसंदे तव्हां सभु नरक में वेंदव, मुंहिंजो सुर्ॻु पको आहे, सुबुह जो 3 बजे उथंदो आहियां। हे थोरो धार्मिक छा थियो, अहिड़ी अकड़। हज़रत मूसा सां हिकिड़ो नंढड़ो छोकिरो 3 निमाज़ूं पढ़ी आयो, 3 ॾींहं,
हिन में मस्जिद में सुबुह जो वेंदो हुयो 5 बजे, वरी 7 बजे जंहिंमें वापसि अचनि पिया तो छोकिरो थो चएसि हज़रत हे जेके इहे सुम्हिया पिया आहिनि हिन महिल ताईं इहे कहिड़े नरक में वेंदा? हज़रत ॿुधी करे हथ मथे कया, हे अल्लाह मां काॾूं हिनखे निमाज़ पढ़ाई आहे, 3 निमाज़ूं छा पढ़ियूं अथई, एॾी अकड़, यानी हे कहिड़े नरक में वेंदा, कहिड़े दोजक में वेंदा? अरे तूं बि त कल्ह सुम्हियो पियो आहीं, अॼु तूं 3 निमाज़ूं पढ़ियूं त एॾी अकड़ अची वई थी। हे सुबुह जो माण्हू वेंदा आहिनि पोइ ईअं हलंदा आहिनि, अलाए घणनि खे ॿुधाईंदा आहिनि मां सुबुह जो उथंदो आहियां 3 बजे। अरे उथंदो आहियां त ॿुधाए छो थो, जेको ॿुधाए थो सम्झजांइ हिन जे अंदर में अहंकार। ऐं मलुकदास चयो आहे, जो तेरे घट प्रेम है कह कह ना सुनाए, जो तेरे घट प्रेम है कह कह ना सुनाए, अंतर्यामी जानी है अंतर्गत का भाव, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव। इन में जेको धार्मिक थिए थो, मां चवां वॾो भउ धार्मिक जे लाइ। अकड़ अहिड़ी अची वेंदी आहे, थोरो कुझु सिखी थो वठे या कुझु अची थो वञे, फ़र्क़ु मां जहिड़ो कोई आहे ई न। कबीर इन ॻाल्हि जे लाइ चए पियो, मां थोरो हाणे हे मुंहिंजा प्यारा प्रीतम पंहिंजे गुरूअ खे चए थो, मां तुंहिंजे पासे ॾे आयो आहियां, मूंखे काई अहिड़ी अकड़ न अची वञे जंहिंमें मूंखे अहंकार अचे। उते पंहिंजे गुरूअ कीअं चयो अथई, मां त लॻल आहियां तुंहिंजे पासे ॾे, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि खां बचाए वठिजांइ, न त मां वही वेंदुसि। पंहिंजे गुरूअ खे थो चए, छा तव्हां इहो सभई चवंदा बि आहियो, सुरते करो मेरे साईं हम हैं भवजल माए, आपे ही बह जाएंगे जो न पकड़ी बाएं, सुरते करो मेरे साथ हम हैं भवजल, आपे ही बह जाएंगे जो न पकड़ी बाहें, सुर हम हैं भवजल माए, आपे ही बह जाएंगे जो न पकड़ी बाहें। हाणे गुरूअ खे कोई चवे त तूं सुर्त कर, सुर्त त मां कयां न, हो छो करे? भॻवान खे असां चऊं सुर्त कर, इन ॻाल्हि जे लाइ मां धार्मिक में अची वियो आहियां, मूंखे अहंकार न अचे। ऐं धार्मिक माण्हू प्राय थोरो ई काॾे वेंदे सेवा ते, टिकाणे में या काॾे मंदर ते चाल ॾिसेसि, पाड़े मां ईअं लॻंदे मां शेवा कंदो आहियां। मां इन करे ई गुरूअ खे चए थो, इन ॻाल्हि जे लाइ तूं सुर्त कजांइ, मूंखे संभाले वठिजांइ, मां धार्मिक में अकड़ ऐं अहंकार न अची वञे। सुर्त करो मेरे साईं हम हैं भव, हे संसार ॿोड़े न छॾे, मूंखे अहंकार न अची वञे। पोइ कबीर खे
बिल्कुलु अहंकार न अथव। वो चए पियो मां आहियां ई न। इहो सलोक हिकिड़ो पूरे विश्व में पोथी पढ़ पढ़ जग मोआ, पंडित भया न कोई, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए, जब मैं था तब हरि नहीं, जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है, अब हरि है, मैं ना। प्रेम गली अति साकरी, साकरी यानी सोड़ी, प्रेम गली अति साकरी, तामे दो न समार। मां भी ऐं तू भी न, या तू या मां, इनके चइबो आहे निरंकार। प्रेम गली अति साकरी, अब हरि है मैं ना है। अहिड़ा ज्ञानी सतगुरु थिया, देखिए कोई भी अंदर में अहंकार न, तो उहो ई आहे, इहो ई ज्ञान थी। इन करे गुरु नानक चई अंदर बसे न ॿाहिरि जाए, अमृत शोड काहे विख खाए, ॿाहिरि जहर थो खाए, अंदर खे न ॾिठो थी त। पहिरियों पंहिंजे अंदर खे ॾिस, तुंहिंजे अंदर में अमृत आहे। इहो अमृत कंहिंसां पाईंदे? गुरु अर्जन देव जी शायदि वाणी आहे गुरु ग्रंथ साहिब में, अमृत गुरु ते पाया, अमृत गुरु ते पाया, सुर नर मुन जन अमृत खोजते, सुर नर मुन जन अमृत खोजते, सो अमृत गुरु ते पाया, सो अमृत गुरु ते पाया, अमृत गुरु ते पाया, अमृत गुरु ते पाया। गुरुअ जी महिमा कथन न जाए, पार ब्रह्म गुरु रहा समाए, सतगुरु ई थी जेको ॿुधावे थो। करिणो तोखे थी, करिणो तोखे थी, वो अमृत तुंहिंजे अंदर थी। वो कोई जेकी आत्मा है, अॼु इन ॻाल्हि खे थोरो गुरु पूजा जे ॾींहुं थोरो गौर सां सम्झजां। तव्हां सभिनी खां मां पुछंदुसि भॻवानु केरु आहे? तव्हां हिकदमि चवंदव कोई ब्रह्मा आहे, कोई विष्णु आहे, कोई शिव आहे, कोई कृष्ण आहे, कोई राम आहे। इहो भॻवानु आहे, इहो भॻवानु न थी। थोरो गौर सां सम्झिजो, परमात्मा सभिनी खे मुंड खां वठी ठूसे ठूसे भरियो वियो आहे। त परमात्मा कोई मर्द आहे, परमात्मा नालो ई परमात्मा पुल्लिंग आहे। स्त्रीलिंग नाला कहिड़ा थींदा आहिनि? दया, करुणा, ये सभु जेके भी नाला हूंदा आहिनि, इहे जेके बि तव्हां माइंदा नाला इहे ॾिसंदव स्त्रीलिंग में, ऐं भॻवान जा कृष्ण राम, इहे सभु। कोई पुरुष भॻवान जीअं हिक खे ॼाणी जीअं, त उहो भॻवानु कान्हे। भॻवानु अगरि तोखे सही सही भॻवान जी यादि करणी थी, त जेसि ताईं स्त्रीअ खे न मिलाईंदी, ईअं भॻवानु थी सघंदो कोई बि? आदि खां वठी कोई बि भॻवान जे कोई थी सघंदो? ईंदो काॾां, काॾां ईंदो? थोरो ध्यान सां सम्झिजो। बिना स्त्रीअ जे कोई पुरुष थी न सघंदो, ऐं बिना पुरुष जी काई स्त्री थी न सघंदी। पंहिंजो अनुभव लॻाइजो, शास्त्रनि ते न वञो, ॿुधे ॿुधाए ते न वञो। हे जेको बि प्रैक्टिकल ज्ञान तव्हां पाण सम्झो। मां बार बार सम्झो, परमात्मा खे मञ न, परमात्मा खे ॼाण। ॼाण परमात्मा तॾहिं ॼाणींदे जॾहिं अंदरों तुंहिंजे सत्य निकिरे। सत्य है तो सोच,
त कोई भॻवानु थी सघंदो ईअं बिना स्त्रीअ जे, या बिना पुरुष जे काई स्त्री थी सघंदी? इन करे हिकु प्रतीक पूरे हिंदू धर्म में, पूरे विश्व में हिकिड़ो ई हिंदू जिन हिकिड़ो परमात्मा बिल्कुलु पंहिंजे अनुभूति सां कंहिं संतनि महापुरुषनि सतगुरनि इहो परमात्मा अनुभूति कयूं, जंहिंखे चयूं अर्धनारेश्वर। हेॾो स्त्री हेॾो पुरुष, ॾिठो त फोटो ईअं ई थी भॻवानु, तुंहिंजे अंदरि भॻवानु आहे त ॿई मिलियल थी। आत्मा में तुंहिंजी माउ जो बि अंश थी, तुंहिंजे पीउ जो बि थी, तुंहिंजे पीउ ऐं माउ में बि तुंहिंजे ॾाॾे ऐं ॾाॾीअ जो अंश आहे, उन्हनि में बि वरी परॾाॾो ऐं परॾाॾीअ जो अंश आहे, वरी उन्हनि में बि जेको बि अंश आहे माउ ऐं पीउ जो आहे, ॿई मिलाए करे हिकु आत्मा आहे। त भक्ति मार्ग में ॿ, भक्ति मार्ग में ॿ, ऐं भक्ति तूं भक्ति में कोई नियम न थींदो आहे, भक्तिअ में कोई नियम न। कृष्ण भक्ति मार्ग आहे, सोचे ॾिसो कृष्ण में कोई नियम आहे? राम मर्यादा पुरुष उत्तम, और कृष्ण कोई मर्यादा है कृष्ण में? और कृष्ण केर आहे? पूर्ण अवतार, राम अंशी अवतार। अति तमें कंहिं सतगुरनि खां पुछी ॾिसो, राम अंशी, अंशी यानी 14, पूर्ण यानी 16, 16 कला संपन्न श्री कृष्ण भगवान। इहो भगवान चवंदा पिया उन भी इहो ई ज्ञान ॼातो जेको उनखे भी संदीपन महाराज, उनखे वशिष्ठ ज्ञान इहो ई ॾिनो, आत्मा सो परमात्मा। पर आत्मा कोई पुरुष आत्मा न आहे, ॿिन्ही खे मिलाए करे आत्मा आहे। ऐं भक्तिअ में प्रेम, हाणे कृष्ण जो जेको मार्ग आहे, कृष्ण जो जेको मार्ग आहे, अॼु मंझंदि जो मां तव्हांखे चयोमांव इन प्रेम ते ई राति जो कथा हलंदी। जेको गीत चयो छोकिरनि, कुर्बान वञा सदके इन महल घड़ीअ त मां विसरियल ही वर पातुम, हाणे आहियां सुहागन मां। सुहागन कोई स्त्री न आहे, पुरुष बि आहे। तव्हां इहो सुहागन अखर स्त्री जे मथां आणींदा आहियो, न, सुहागन पुरुष बि आहे। असां सभु कृष्ण मार्ग में, कृष्ण मार्ग जेको भक्ति आहे, इन में चाहे मर्द हुजे चाहे ज़ाइफ़ां हुजे, इहे सभु असां गोपी आहियूं। असांजो पति हिकु परमात्मा आहे, गुरु आहे, उहो ई मां मार्गड़ी परमात्मा चवां थो त हली वेंदो कंहिं भॻवान ॾे, मां परमात्मा ॾिठो ई कान्हे, कंहिं बि न ॾिठो आहे। उहो अदृश्य आहे, उहो दृष्टमान न आहे परमात्मा। सतगुरु दृष्टमान आहे, ॾिसण में अचे थो, सिज ॾिसण में अचे थो, उस ॾिसण में नथी अचे। उस ऐं सिज हिकु ई आहे, पारो ऐं जल ॿई हिकु ई, तीअं हिकु ई आहे परमात्मा, उन जो पति जेको उन भक्ति मार्ग में असांजे कोई नियम न आहे। चाहे तूं स्त्री ठही करे, हाणे जेकी मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायांव, तव्हां दिलि सां ऐं भाव सां उनखे जेको बि मञी, जीअं परमात्मा मञी, जीअं पुरुष जेसि ताईं अगरि भक्तिअ में ॿ हूंदा, ॿ, या त तूं पुरुष ठहो, इहो मार्ग आहे सूफ़ियुनि जो। मां ईअं कुझु नथो चवां फिज़िकल रस्ते सां, जीअं स्त्री काई साम्हूं
सिर्फ़ु भाव थो ॿुधाए, भाव। ईअं न त कोई स्त्री सां प्रेम ॿिनि ॼणनि में ई थींदो आहे, प्रेम हिक सां न थींदो आहे, ॿिनि ॼणनि में थींदो आहे। ॿ हूंदा आहिनि तॾहिं प्रेम कोई कंहिंसां कंदो न। त असां पंहिंजे अंदर में भक्तीअ में उनखे तूं परमात्मा ठाहे, पीउ ठाहे, मित्र ठाहे, जंहिंमें तुंहिंजी भाव निकिरे। मां चवां सूफ़िन उनखे प्रेसी ठाहियो। तव्हांखे इहे ॻाल्हियुनि जी ख़बर कान हूंदव। कुझु बि ठाहे भक्तीअ में, सिर्फ़ु तुंहिंजो भाव हुजे। स्त्री थी करे त पति हिकु ई आहे। जीअं तूं हुनजो के जीअं गुरु ग्रंथ साहिब में किन उनखे माउ पीउ ठाहियो आहे। गीत ॻायो अथऊं, तू मेरा पिता, तू है मेरा माता, तू मेरा पिता, तू है मेरा माता, तू मेरा बंधप, तू मेरा भ्राता, तू मेरा राखा सबनी ताईं, तां भव केड़ा काना जियो, तू मेरा पिता, तू है मेरा माँ। पिता ठाहीस, माता ठाहीस, भाव, मित्र ठाहीस, मित्र के मित्र ठाहियो आहे। मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है, कि तू कहीं भी रहे, कि तू कहीं भी रहे, तू मेरी निगाह में है। मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह, खरा है दर्द का रिश्ता तो फिर जुदाई क्या, जुदा तो होते हैं वो खोट जिनकी चाह में है। मेरा तो जो भी कदम है, भाव जे मित्र चओ प्रभाती, प्रभाती हीअं जा तू मेरे वल है ता क्या मुहशंदा, तुझ सब कुछ मैनू सौंप दिया, मैं तेरा ही बंदा। जा तू मेरे वल है ता क्या मुहशंदा, तुझ सब कुछ मैनू सौंप दिया, मैं तेरा ही बंदा। लगमी तोट न आवई खाए खर्च रंदा, लख 84 मैं तने सब सेवा करंदा। लक्ष्मी तोट न आवई खाए खर्च रंदा, लख 84 मैं तने सब सेवा करंदा। वैरी मित्र सब कीर्तियां न मांगे मंदा, लेखा कोई न पूछई जो हर बख्शंदा। वैरी मित्र सब कीर्तियां न मांगे मंदा, लेखा कोई न पूछई जो हर बख्शंदा। आनंद भया मित माया मिल गुरु गोविंदा, सबे कार्य संवारिया जो तुझ भावंदा। जा तू मेरे वल है राजा मोशंदा, तुझ सब कुछ मैनू सौंप तेरा ही। कुछ भी कर,
मां चवां तुंहिंजो सिर्फ़ु भाव हुजे, कोई प्रेम में नियम न आहे, जिथे नेम आहे उते प्रेम न आहे। जिन संतनि महापुरुषनि प्रेम कयो आहे उहे नियम न रखियो अथऊं, चाहे उनखे पंहिंजी प्रेसी यानी पंहिंजी प्रेमिका फिजिकल न, बार बार तव्हांखे चवां तव्हां ग़लति भावनाऊं न कजो। फिजिकल चइबो आहे ईअं जीअं स्त्री पासे में वेठी हुजे, ईअं न, भाव। वो भी मीरा जे साम्हूं कृष्ण हुयो छा? के भाव में, विरह में, विरह चइबो आहे रोई पैड़ी हॾे, रोई पैड़ी हॾे, नेह निमाणी नाथ जे, रोई पैड़ी हॾे, बिरध सुञाणी पाहे जो, नेण नेड़न सां गॾु, सामी चए न छॾे, लोड़े लोभ लहर में। इनखे चइबो आहे विरह। विरह में एॾी परीक्षा आहे, एॾी परीक्षा आहे, माण्हू सुकी वेंदो आहे। ऐं इन ई हालत में जे मीरा सुकी वई, पोइ मीरा समाइजी वई कृष्ण में। अहिड़ी विरह किन विरलनि खे थी आहे, उन में सिर्फ़ु यादि हूंदी आहे, उन में सिर्फ़ु यादि हूंदी आहे, सिर्फ़ु अचे या न अचे। हाणे गीत विरह जो थोरो ध्यान सां ॿुधजो। ये गीत विरह आहे। विरह में ईअं यादि थी करे पंहिंजे प्यारे खे, ईअं यादि थी करे, पर चाहे वो अचे चाहे न अचे, यादि बनी रहे। ये गीत थी चए स्त्री पंहिंजे प्यारे जे लाइ। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। दिल उनको ढूंढता है, गम का सिंगार करके, आँखें भी थक गई हैं उन इंतजार करके, आँखें भी थक गई हैं अब इंतजार करके। एक श्वास रह गई है वो भी न टूट जाए। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। अचे चाहे न अचे, ये उल्हाना देती हूँ, याद करती। रोती है आज हम पर तन्हाइयाँ हमारी, रोती है आज हम पर तन्हाइयाँ हमारी। वो भी न चाहे शायद परेशानियाँ हमारी, बढ़ते ही जा रहे हैं मायूसियों के साए। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। थर थरा रही है अब शम में जिंदगी की,
उजड़ी हुई मोहब्बत मेहमान है दो घड़ी की, उजड़ी हुई मोहब्बत मेहमान है दो घड़ी की, मर कर ही अब मिलेंगे, जी कर तो मिल न पाए, लो आ गई उनकी याद वो नहीं। कृष्ण कोई आयो कान, मीरा हाणे 550 साल पहिरियों थी गुजरे। ये सब भाव अंदर में अहिड़ो भाव हुजे। ॾिस पोइ तूं विरह में आनंद केॾो थी। माण्हू चवंदा हे दुखी आहे, अरे उन विरह वारे खां पुछी ॾिस, जीअं गोपियूं दुखी हुयूं जॾहिं कृष्ण मथुरा वियो त कृष्ण खे सभु पिया चवनि, अरे गोपियूं मरी वे, गोपियूं मरी वे, विरह में रोअनि थियूं। उधो उथी करे चयसि, तूं मां ज्ञान ॾेई अचां? चई हा ॾेई अच। वयो उधव, गोपी रोए त पई, पर उन जो प्रेम विरह, विरह में चइबो आहे वेदना, वेदना यानी विछोड़ो। विछोड़े में जेकी गोपी उनखे यादि पई करे, अंदर में ईअं गोपी लॻी पई टनाटन। हे त ॾिसी करे चए पियो, माण्हू चवंदा हे दुखी आहिनि, अरे त मिलियूं पयूं हुन सां। हुन गोपियुनि खे ॾिठई, चए पई मुंहिंजो ज्ञान व्यान त सभु हली वियो। वो विरह में रोअनि थियूं, यादि कनि थियूं, पर उहा यादि तव्हां छा था सम्झो पिया? वो दुखी। अरे यादि हिकु अहिड़ी शइ थी, लो आ गई उनकी याद वो नहीं, न अचे। गोपी न पई चओ न अचे, न अचे। अरे वो असांजो कृष्ण असां सां गॾु आहे। वो अहिड़ियूं विरह में यादि पयूं कनि त उहो सम्झो यादि तव्हां घटि था सम्झो छा? यादि हिकु अहिड़ी आहे, कीअं त चवंदा आहिनि असांखे मंज़िल अचे ई न, असां रस्ते ते ई हुजूं, मंज़िल न अचे त न अचे, असांखे रस्ते में ई ॾाढो आनंद आहे। इहो थी असली भक्त। हिते माण्हू कुझु थोरो कनि था त असली पाण खे अलाए छा था सम्झनि, न हे यादि ई चवनि था खोड़े। पर हे सॼो जेको बि तव्हां सत्संग ॿुधो था, ये भाव जो आहे, भाव जी। भाव में तूं ईअं ॻाल्हाए वेठी, कीअं? धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार कोई आता है, धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार कोई आता है, यूं तड़फ के न तड़फा मुझे बार बार कोई आता है, धीरे धीरे मचल है दिले भी। उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है, उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है। मुझको करने दे 16 सिंगार कोई आता है, धीरे धीरे मचल है दिले बेकरार। मुझको छूने लगी उसकी परेशानियाँ, दिल के नजदीक बजती शहनाइयाँ। मुझको छूने लगी उसकी परेशानियाँ, दिल के नजदीक बजती है शहनाइयाँ। मेरे सपनों के आंगन में गाता है प्यार कोई आता है, धीरे धीरे मचल है दिले बेकरार। रूठ कर पहले जी भर सताऊंगी मैं, जब मनाएंगे वो मान जाऊंगी मैं। रूठ कर पहले जी भर सताऊंगी मैं, जब मनाएंगे वो
मान जाऊंगी मैं, दिल पे ऐसे में आता है, कब इख्तियार कोई आता है, धीरे धीरे मचल है दिले बेकरार कोई आता है, यूं मचल यूं तड़फ के न तड़फा मुझे बार बार। याद कीअं बि कर, याद कर। फिल्म जो गानो हले, मां माण्हू साम्हूं नथो चवां, साम्हूं जे कोई फिजिकल माण्हू गाॾमास शाम जो, मां ओड़ो चवां ई नथो। हे कहिड़ा भाव जा उलान आहिनि। अरे खोड़ गीत हलंदा आहिनि फिल्म जा, उहे फिल्म जा गीत कंहिंजे लाइ हलंदा आहिनि? ॿिन्हिनि जा हलंदा आहिनि। उहो उन में भले छोरो छोरी हुजनि, छोरो छोरी हुजनि, पर हे उलान आहिनि। तूं कीअं बि अॼोको सत्संग प्रेम में नियम न, प्रेम में नियम न, जीअं बि तोखे प्रेम करिणो थी प्रेम कर। ॾिसण वारो ॾिस, कंहिंखे ॿुधाए न, पंहिंजे अंदर में टनाटन ॼाण वारो तुंहिंजे अंदर ई वेठो थी, जीअं बि अचई, जहिड़े बि नमूने चई, बसि तुंहिंजो भाव निकिरे, पोइ उनखे गुरू करे, पति कर, मित्र कर, पिता कर, स्त्री कर, कुछ भी कर। प्रेम तो ॿिन्हिनि में थींदो आहे। चाहे हुनखे स्त्री कर, तूं थी न, तूं पुरुष थी करे, पोइ हुन सां तूं प्रेम कर। अंदर जी ॻाल्हि आई आहे। मां बार बार सभिनी खे चवां, कोई फिजिकल न, माण्हू कोई न, सिर्फ़ु तुंहिंजो भाव ई प्रेम आहे। आख़िरी में सभिनि जे अंदर वेठल परमात्मा खे नमस्कार।